आदिलपुर में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस बरामद कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था माजिद अली कलवड़ जी रिपोर्ट। आदिलपुर जो खुआरा स्टॉप ते जिते इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मातमी जुलूस बरामद थियो आहे, जेको खुआरा चौक ते पहुतो आहे, जिते मजलिस अज़ा बर्पा कई वई आहे, जिते मजलिस अज़ा के मौलाना अख्तर अली लुंडो खिताब करेलो आहे। अॼु त मौजूद मोमिनीन तोड़ इंतजामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणु आहे। ये अॼु जो जुलूस 5 मुहर्रम इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम गोठ सुमटगढ़ खां जेको बरामद थींदो आहे, इहो खुआरा चौक ते अची करे उते मजलिस अज़ा थींदी आहे। असां दुनिया के सिर्फ़ु एतिरो ई पैगाम ॾींदा आहियूं त सन 61 हिजरी में इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला जे मैदान में वञी करे रसूल जी रिसालत के कुरान जी अज़मत के बचाइण ख़ातिर इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम मदीनो छॾे करे करबला जे मैदान में आयो ऐं उते यज़ीद इब्न माविया ऐं उन्हनि जे यज़ीदियत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां एतिरा मज़लूम करबला जे मथां एतिरे क़दुरु जे 7 मुहर्रम खां उनजो पाणी बंदि कयो वियो ऐं तक़रीबन उन्हनि जे खीमनि ते जेको आहे सो पहरा ॾिवाया विया ऐं उन्हनि जे हर चुरपुर ते पाबंदी विधी वई। मज़लूम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही पैगाम खणी करे इन चौकनि ते, इन चौराहनि ते ऐं इन्हनि इमाम बारगाहुनि ते इहो पैगाम ॾींदा आहियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में वञी करे असां इंसानियत के ऐं इंसाननि जी ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम नाने जी उम्मत जी छो मदीने पुछियोसि त सरदार काॾे था वञो, कि करबला थो वञा थो इन जे लाइ वञा थो जे पंहिंजे नाने जी उम्मत जी इस्लाह करे सघां। असां जेको आहे सो ही असांजो पुरअमन जुलूस आहे ऐं हर साल जीअं जेको आहे सो हुसैन बख्श नगर खां निकिरी हिते जेको आहे चौक जी मजलिस थींदी आहे। चौक जी मजलिस के मौलाना अख्तर हुसैन लुंड जेको आहे डिविज़नल सदर जेको आहे ख़िताब फरमाईंदा ऐं असां जेको आहे इमाम हुसैन जी यादि खे ताज़ो कराईंदासीं ऐं हिते जेको आहे माना न्याज़ नगर जो बि बंदोबस्तु आहे ऐं मोमिन खे न्याज़ नगर बि कंदा। 5 मुहर्रम ते खुआरनि में थींदी रही आहे मालिक हुसैन अलैहिस्सलाम जी ऐं 72 गंज शहीदान जी मलायूं था ऐं मलाई दरांदा 7 ते आदिलपुर में थींदी आहे परसकून ऐं असां सां कोई बि छेड़छाड़ न कई आहे, न असां बि कंहिं सां कयूं था। असां बि पुरमन अॻियां खे बि चऊं था त पुरमन रहो पंहिंजी मोहबत। मातमी जुलूस में शिरकत कंदड़ अदादारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हि चयो त मौला हुसैन अलैहिस्सलाम जो ग़म ता क़यामत ताईं जारी सारी रहंदो जेसी ज़िंदगी आहे। कैमरामैन इरशाद अली लांगा सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़।